प्रोग्राम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जो कौम बचियारे सोचिए तो रह दो, जो कौम बचियारे सोचिए तो रह दो, जो आम उचारे सोचिए तो रह दो, मुझे तारीख ही तकबीर की पक्का, जो सिद्ध सवारे सोचिए तो रह दो। हिन पिंडाल में मौजूद मुझा अजीम दोस्ता साहबान, बाशौक मेहमान ऐं शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। मुझी अॼु जी तकरीर जो उनवान आहे क़ौम जी दाद। तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो त हिते हिन पिंडाल में वेठल सभई सिंधी आहियूं। सिंधी हिक क़ौम आहे, पर अॼु सिंधी क़ौम तबाहीअ जे किनारे ते आहे। असांजो सिंधी समाज बदबुदार थी रहियो आहे, जंहिंजा केतिरा ई सबब आहिनि, पर मां हिते हिक आम मसइले ते रोशनी विझंदुमि, जेको आहे ज़ात परस्तीअ जे करे असांजे समाज में वॾा मसइला जनम वठी रहिया आहिनि। हिक ज़ात वारो ॿी ज़ात वारे खे उहो सम्झी नुक़सान पहुचाए थो त उहो गैर आहे, जॾहिं त जनाब सदर उनजी ॿोली बि सिंधी आहे, उनजी रहणी कहणी साॻी आहे, उनजी रीत रस्म बि साॻी आहे, उनजी पोशाक बि साॻी आहे। ज़ात परस्तीअ जे करे असां जाइज़ ऐं नाजाइज़ न ॾिसंदा आहियूं। असां नाजाइज़ ॻाल्हि ते गॾिजी पवंदा आहियूं ऐं जाइज़ ॻाल्हि ते नाहियूं कंदा। असांखे ज़ात परस्तीअ खां पासो करणु घुरिजे, जंहिं लाइ आउं हिते हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी चयल ॻाल्हि लिखंदुमि त कंहिं अरबीअ खे अजमीअ ते, कंहिं अछे खे कारे ते का बि फ़ोक़ियत हासिल न आहे। सभई बराबरि आहिनि, उन ई करे हिक क़ौम वारो ॿी क़ौम वारे खां घटिया वधि न आहे। ऐं असांखे पंहिंजी बका ख़ातिर सिंधी क़ौम थी रहिणो पवंदो, न त असांखे ज़ात पाती टोल में विरहाए तबाह बर्बाद कयो वेंदो। उन लाइ मां वरी बि चवंदुसि त असांखे सिंधी क़ौम थी रहिणो पवंदो। आख़िर में मां हीअ शेर चई भई चाहि वठो। अपीला नौजवाननि खे सिध जे बाज़वाननि खे, वरी चोरियो ज़बाननि खे, टकायो आसमाननि खे, भॼायो बदगुमाननि खे, बरायो राजदाननि खे।